फरमायो चवेस निकरी भी हे जो निकरी भी तो इज़राइल जो कंद हेठ नबी फरमायो इज़राइल तू मानो जा साकड़नो सही हो यार या त गाल बुध साकड़ में तकलीफ दींदो आयान इज़राइल जो कंद हेठ साईं आलिमन के तकलीफ नहीं दई हाफिजन के नहीं दई नमाजन के नहीं दई नेक साले बानन के नहीं दई बाकी गुनाहगारन के जरूर थींदी वाह गुनाहगारन सा प्यार करने वाला नबी हमदर्द नबी हरीस नबी शफीक नबी रहीम नबी अल्लाह अल्लाह मदीने जमील फरमाए इज़राइल यार जेका भी गुनाहगारन के साकरन में तकलीफ दीने मुझी उम्मत के अज जेका भी जनी थई मुखे दे जेका भी जनी थई मुखे दे जेका भी जनी थई मुखे दे मुझे गुनाहगार उम्मत की नदी जाए नबी साईं जो रूह मुबारक एडो उम्मत सा प्यार नबी जो वींदे वींदे भी तो के न तो विसारे ओ जालिमा तो नबी के विसारे चले अल्लाह अकबर जी ते मस्जिद में न तो उन नबी के विसारे छड़ी जे मेराज वाली रात तो के न विसारे जे पदरी शाबान जी रात तो के न विसारे और नबी के तो विसारो नबी जी दाढ़ी न थी वणई सुन्नत न थी वणई नबी जी नमाज न थी वणई नबी जो कुरान न थो वणई आलम न था वणनी नबी जा आशिक गुलाम तो की न था वणन तो के धाड़े लवणन चोर वणन बेनमाजी वणन शराबी वणन नशाई वणन न था वणनी त दाढ़ी वारा न था वणनी ये दाढ़ी मुझे बाबे जी नाए मुझे दादे जी नाए जो ये दाढ़ी मदीने जे मीर मिठड़े मोहम्मद करीम जी सुन्नता दाढ़ी असांजी नाए असां साईं जे करे रखी वो असांजी साईं जे चेहरे ते हुई न आखिर में तो के न विसारे साकर में तकलीफ न दी जान मुंजन जी पारत मुंजन उम्मतन जी पारत हुजूर जो पाक रूह मथे वयो इज़राइल मथे खणिया सतना आसमान का मथे इज़राइल चवे तो साईं साले जा रूह सालेन सा आलिमन जा रूह आलिमन सा हाफिजन जा रूह हाफिजन सा नमाजन जा रूह नमाजन सा शहीदन जा रूह शहीदन सा नबियन जा रूह नबियन सा रखा ये रख दो आयो ए सालिहन आलिमन शहीदन नबियन जे सरदार जो रूह मुबारक काथे रखो कादे खणी वञा बुधो रब तो फरमाए हिते एड़ी एड़ो मकाम काने जाते मुझे मोहम्मद जो रूह रखो हिते नबियन जो मकाम नबियन का भी हिन रूह जो मकाम मथे रब मां केड़ी जाए ते रखा रब फरमायो इज़राइल इन रूह जो मकाम वरी वो थई मिठड़े मोहम्मद करीम जो जसद अतर मुबारक वञो खणी वञो वरी आशा जे हुजरे में मोहम्मद करीम जे रोज़े में नबी जे कब्र में वनी मोहम्मद करीम जे जसद मुबारक में रूह मोटाए खणी वञ नबी अलैहिस्सलाम पांजे रोज़े में जिंदा जागन था बुधन था हिकड़ी गाल मां जई गाल ते गाल आंदी हाने बुधे तो बांग देण वारो उते बांग ले तो मदीने में बांग इंदिया सलात सां ईंदी आ या बगैर सलात दे अदा कर इते जो कावलिया वेठा ते हे वला गुस्ताख दई बगैर सलात जे बांग था वला बेअदब दई बगैर सलात जे बांग नबी सा प्यार न थन मां तवा का पुछन तो जेको मोहम्मद पान बांग बुधे तो बगैर सलात दे जन थानो बुधिया हूं तो मां पान बुधिया नबी पान बुधे तो केते तो नहीं वहाबिया तहजे करी तो दे नबी जे मुसल्ले ते बीण वारो इमाम वहाबी हां जने जिस्म मुबारक ते मक्खी रब बर्दाश्त न तो करे जिस्म भी पाक इसम भी पाक जो मोहम्मद करीम जी जुती मुबारक भी पाक चलो सुभान हजरत उमर साईं जी रिवायत जले अम्मा आशा दे तो मत लगी नबी चयो उमर बुदा उस्मान बुदा उमर चयो साईं आशा पाक आशा केरो दलीला
नबी चयो उमर दलील दे मिठड़े मोहम्मद करीम चयो उमर दलील ले हजरत उमर चयो दलील यो आ सुना अवां सां गॾु दाऊं जहाद जे मैदान में कहीं जाए ते तवां नमाज पढ़ाई ही पर उस जे करे अवां जुती मुबारक न लाथी जुती सां नमाज पढ़ायो एकड़ो एड़ो मार्को भी माके याद उते तवां जुती लाथी छो मदीने जे मीर फरमायो जिब्रील आयो सोना जुती लायो अवां जे जुती ते थोली खिलासत थोली पलीदी मां पाक कया साफ कया नबी जो मकाम जो जुती के अगर थोड़ी पलीदी थी लगे जिब्रील पाक दो करे मदीने जे मीर फरमाया मां जुती लाए नमाज पो पढ़ाई जे तो सही वडो दलील यो आशा जे पाकई जो दलील जने ताजी नाले मुबारक थोड़ी पलीदी थी लगे जिब्रील पाक दो करे जे आशा एड़ी हुजे हां त तुझे बिस्तरे ते बर्दाश्त न करे हां आशा पाक उमर उस्मान तूरे जैसे आशा पाक हां फरमायूं दलील जैसे साले सौदा सबनी ते मक्खियूं वेंदी सबनी ते तहां ते मक्ख नथी वे तेरे मक्ख तवां जे जिस्म मुबारक ते नथी वे त दलील आ तेरे मक्ख के बर्दाश्त न तो करे आशा पली तो हुजे या त किए बर्दाश्त करे ठीक आ यो दलील दे सागो ही दलील मोहम्मद करीम जे मुसल्ले दे अचो अब नबी जो मुसल्लो पाक हा क्यों या ना पाका गर्मी आहे जसा ता के थोड़ी गर्मी में बैठा मां के पको लगे ता इन आजो की गर्मी के बर्दाश्त कयो खुदा उन गर्मी का बचाइंदो जो रत जा रिश्ता भी जुदा थी विला कोई कम नहीं दो खुदा जो कसम है कुरान बुधन जे करे अल्लाह पांजे अर्श जे छाव में बिहारिंदो तो इंशाअल्लाह नबी जो मुसल्लो पाक तो नबी जो मुसल्लो हाने जे पली दुआ भी हुजे हां त मुसल्ले ते बर्दाश्त न करे सा नबी पान चवे तो हेरो जो बंदन जो कीदो त नबी से हयातुल नबी आ पर बिरेवल हजरतन जो कीदो नबी से हयातुल नबी भी आ आई मुख्तारे कुल भी आ मुख्तारे कुल जी माना समझो ता ना मां कने मतो तंज न तो क्या थोड़ी दलाल हकायत तो बयान कया मुख्तारे कुल जी माना जी वणे से ती करे मुख्तारे कुल जी माना ई है जी वणे से कहीं बस मशहूर ही न वटे जरे मोहम्मद अरबी तुझे अकीदे जे मुताबिक मुख्तारे कुल्ला जी वणे से करे वो वहाबी मुसल्ले ते आते ने जी टंग सुन दो बाह कोनी करे इस बार गलत पलीता ना ताजी माना दिन मुसल्ले ते बीण वारन सा अल्लाह भी राजिया मिठो मोहम्मद भी राजिया असा जो ईमान नबी असा कदो सुमण वारन सा अल्लाह भी राजी अबू बकर सा उमर सा तो सुभान अल्लाह नबी साईं जो रोजो मामूली गाल न तव जन्नत जे बागन मां बाग तव यारो न मोहम्मद करीम सा प्यारो कर जे इशारे ते जानवर भी हलियो चन जेके जानवर भी सुञाणन जेके पखी भी सुञाणन जेके वण भी सुञाणन पर यार हिकड़ी ही भी गाल ॾिसो खुदा जी ज़ात जो कसम हदीस पाक में अचे तो एक सहाबी जो उठो पर छितो थी पयो रड़ियों कंदो तो अचे रामभाट दस गिफ वयसी अल्लाह अल्लाह सहाबी चवे तो मुजा साईं परे थी जो ई जालिमा छितो थी पियो आ मुखे ई खाए दो मोणो मुजो सोनो नबी मुर्गन थो अब्दुल जब्बार मुर्के कुछ न थींदो साईं मोहम्मद तैयब साहब मुर्के कुछ न थींदो पीर अमीर मुर्गन कुछ न थींदो ओ कलमे वारो मुजो मिठो मोहम्मद करीम मदीने में मुर्कंदो हो अल्लाह जन्नत जा अठई दरवाजा खोलाए छडींदो हो नबी साईं मुर्कन उठ आयो साईं जगह गोला भनी मिठड़े मोहम्मद करीम सा अरबी जबान में तो गलाए अरबी जबान में उठ हले साहब आयो साईं ताके कुछ न की मुके त खाए पियो साईं फरमाइश तो के खाए पियो पर मां के सुञाणे पियो मां मोहम्मद ने उठन जो भी न पियो पान फरमायो उठ तू जो आ जई साईं हा यार गाल बुधाई जई केड़ी साईं जी उठ तुझी ता हलई वियो आ साईं केड़ी
मुझे से फरमायो उठ चाहियो आ मुझे मालिक के समझायो कम घणो तो वठे खोराक थोड़ी तो ले साईं मुझे मालिक के समझायो साईं फरमायो यार उठ जी पारत साईं ने फरमायो उठ जी पारत आयो साहब यानी जे चई गाल बुधी तई जे केड़ी जे उठ साजी ता लई आयो महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे छा चई आयो चई आयो त कम घणो ता वठन वरी गाव थोरो ता खोराक थोरी साईं चयो त पारत अथव अजो की माई हुजे आ चवे सा खणो त डंडो वठेस त चवे आ ना पर जो ही साहबियानी मोमिनियानी मुर्स के चवे थी गाल बुधो अजो ॾींहं खां वठी न उठ सां सुहिणो सलूक करणो आहे कम वठणो नाहे चओ न सुभान उठ खां कम वठणो नाहे पाण कमाईंदासीं जान ख़र्च कंदासीं कमाए करे पाण बि खाईंदासीं हिन उठ के बि खाराईंदासीं छो त हिन जी उठ जी मदीने जे मीर पाण पारत कई आहे कलमो त पढ़ो मोहम्मद रसूलुल्लाह उन नबी जो कलमो पढ़ियो थई उन तोखे पारत कया तोखे मदीने जे मीर फरमायो ओ मुजा उम्मती ओ मां पारत तो कया अपे जी पारत मां मोहम्मद कयूं थो वञो अमर जी पारत मां कयूं थो वञा मां मोहम्मद वडन जी पारत तो कया मां मोहम्मद अच्छी दाढ़ी वारे जी पारत तो कया मां मोहम्मद मासूम बचड़न जी पारत तो कया मां मोहम्मद गुलामन जी नौकरन जी पारत तो कया मां मोहम्मद यतीम जी पारत तो कया मां मोहम्मद रनल सालन जी पारत तो कया मां मोहम्मद बच्चन जी पारत न्याणे जी पारत तो कया पुत्रन जी पारत तो कया ज़ाल जी पारत तो कया मां मोहम्मद ओड़े पारे जी भी मां मोहम्मद तो के पारत कई तो वञा पर वडी पारत तो कई वञा त नमाज जी मुंहिंजा उम्मती हो नमाज पढ़ी मां मोहम्मद करीम जू अखियूं मुबारक ठार जो पारत उन साहब ये पारत पूरी कई तो असा न कई पाले जी पारत पालो टन कुस्मन जो परयो परयो हक उन पाले वाले जो आ परयो हक उन जो आ जेको तो जो माइट बिया मुसलमान बिया पाले जो बिया परयो नंबर हक उन जो बे नंबर में वरी वो पाले वारो आ जो हक आ जो पाले वारो भी आ माइट न तई पर मुसलमान आ न बे नंबर में हक कौम भी आ पर आहे त मुसलमान न टे नंबर में पाले वारो उन जो हक आ जो न मुसलमान आ न माइट आ वेठो पाले में आहे काफरा मोहम्मद चे तो इन जी भी पारत थी अहसन जारक तक मुस्लिम आ पाले सा सुठो तने तू मुसलमान आ असा बियो न कलासे पछाड़ी बियो न त डांडो त कढाईंदासे फोन करे चवंदासे ओ हिन फलाणे पासे का भूरी में बिली तसी लोड़ो तसी पाण हेडे सुमंदो तई पर पाले वाले के खबर होती उचारे यो असा जो हाल अल्लाहु अकबर मदीने जे मीर फरमायो भाजी घणी करियो भाजी ताके पाले वाले के जरी जरी जो के दीदा त न पर को गरीब वटड़ी खईंदो त अमल डंबी दस पंहिंजी चाड़ियो कोन वतो पिनदा हां वठ चमचो उछले छोरे के धक्को भी दी वञो विरन दादा वतो अरे हुजूर तई फरमायो त घणी चाड़ियो त पाले वाले के मिस्किन के तो के खबर अमीर खुदा जो कसम मुझे साईं फरमायो जेका चाड़ियो पाले वारन के दियो पर जे नथा दियो त पो तव्हां जेका हड्डा छेले जा मुर्गी जा या चांवर के शहरन में वञो त हेडा ये पिया हुंदा दरवाजे को लोड़े को ये बाहर न उछलियो अंब जी खल बाहर न उछल मता को गरीब ही दिसे तुझे दर ते त वन खाई बचाए उछलियो कि एड़ा अल्लाह जा बाना थई जेके बिड़क बाहर न कुसनान भूख ते बदी वेंदान हथ का याद न लगिदान मता को महीनो ने त डंडवा कमाए न भूख ते वे रब जी रजा ते राजी रहंदान तंजारो हथ न लगिदान मता उन जी नजर पेजी वने मता उन जे वात मा दिल मा कोसी वाव निकरी त हणी तू जा ये ठठ ठंगर रही न वणनी जो त अल्लाह कहारा मोहतरम दोस्तों मदीने जे मीर दई फरमाया त यतीम जे मुंह ते पुत्र के भाकुर न पाए हेलो यतीमा तुझो पुट बाबा बाबा कंदो आयो बच्चा हर के बाबा बाबा कंदो आयो पुट के भाकुर पाए चुमियो नहीं खीसे में 10 रुपया भी कडी वण पुट से वडिया हेलो यतीम बीठो हेलो यतीम बीठो
जे दिसे तो न अबो तस न अमर तस यतीम आ सडे करे हेडे जेस पुत्र मथे ते हथ रखी भाकुर पाए चुमी देस जे पुत्र के 10 तो दे 5 हिन के भी दे पुत्र के भाकुर त पाए न मथे ते हथ न रख मता हो दिसंदो रहे मता उन जे दिल मा भी आह निकली तुझे पुत्र के भी रब यतीम न करे छडई हां मदीने जे मीरा आमिना जे लाल इमाम लंबिया फरमा यतीम जी पारत जे यतीम जे मथे ते हथ रखियो हथ जे ढांचे के वार आया हर वार के मुकाबले में अल्लाह गुनाह साणे दर्जा बुलंद कंदो यार आत्मा तो के मदीने वठी हलो ईद वारो दिहाड़ो हर मुसलमान खुशी में हो हर मुसलमान पांजे बच्चे के ईद दे वटियो तो वने ए कलमे वारो मुसलमानो एकड़ो वेचार जे मथे में मिटी जंजा कपड़ा पड़ल बेचारो दिल्ली दिल में दो रोए कोई लड़ी ना आयो हर बार खुशी में आंसुओं पातल नवा कपड़ा रेना मोजो सोनो नबी दिलबर नबी अनवर नबी रहमत वारो नबी एक कुले ते इमाम हसन के बे कुले ते इमाम हुसैन के खयूं दो अच अल्लाह अल्लाह अया जो नजर कंदन लो मासूम बच्चो रोट ते वेठो कोई लड़ी ना आयो पर रहमत वारो नबी लड़ी आयो पान फरमायूं बचड़ो हे केड़ा हाल कयो थई अजो ईद जो ॾींहुं हे छा कयो थई न सुरमो न कपड़ा न गुस्ल हे छा कयो थई रोई करे चले तो सोहरा इन जे करे ख़बर त ईद जो ॾींहुं पर कपड़न वठी ॾियण वारो अबो कोने अमड़ मरी वई कपड़ा केर वठी ॾे दरो केर कराए सुरमो केर पौराए मदीने जे मीर फरमायो ओ बच्चा नरो नरो तुझो अबो कोने त तुझो अबो मां मोहम्मद करीम आया साईं फरमा हलिया त तुझी अम्मड़ ने भी तो के वठी घर आया आशा जी मुझा आका ने के अबो को नहीं ने के अम्मड़ का नहीं अजो न के प्यारो एडो दे जो अम्मड़ विसरी वने अजो न के जल्दी कर कपड़ा पारा गुस्ल कराए सुलमो पारा मोमिन जी अम्मड़ मदीने जे मीर जी रानी चो मोमिन जी अम्मड़ चो नबी जो बीबी मोमिन जो अडा ता करे अम्मड़ियो अम्मी आशा सा जी अम्मड़ा मदीने जे मीर फरमाया जल्दी कर इनके गुस्ल करा गुस्ल थियो कपड़ा तब्दील थिया सुरमो अचियो वगो अचियो जेको 5 मिनट रोए पियो हाने खिले पियो चो मोहम्मद रोण वारन के खिलाइण आयो हो तू न जो उम्मतिया मरो तो मलाइके ई कुटी दई जो उठ पतला थी हां यतीमन जो ख्याल कयो पान फरमाए पुत्र हसन जी बाबा हुसैन जी बाबा अज तोहा पाने नाने जी कुले जी सवारी न कंदो अब असें केर कंदो मदीने जे मीर फरमायो अज नाने मोहम्मद जी कुले जी सवारी वो कंदो जेके न अबो न अम्मा ईद जे दी संजन कुले ते हसन हुसैन के पैदल यतीम के कुले ते खंग अचन ये जो आया त बया बार रसंदा हसन हुसैन पंत ही कुले ते केरा अया जो लिसन अले जेको सवेर रोए पियो हाने मोहम्मद जे कुले जी सवारी कई तो जे रड़ियों निकली काश असा जो अबू अम्मा मरी वनी हां त मोहम्मद जे कुले जी सवारी त कयूं यतीमन जी ख्याल के यतीमन अब जेके मदीने जे मीर के सयूं वणन तो असा के वणन या न वणन वणन नबी साईं फरमायो मां के दुनिया में 3 शयूं वणन थियूं साईं केड़ियूं पाक नबी इमाम लंबिया फरमायो हुब्ब इलैया मिन दुनिया सलास अतीब वन निसा वजुलत कुर्रतु ऐनी फी सलात मदीने जे मीर आमना जे लाल इमाम लंबिया फरमायो ओ मुजा उम्मतियो अवाजी दुनिया मां मोहम्मद करीम के खुशबू भी ॾाढी प्यारी आ छा प्यारी आ सेंट ना अत्तर हुजूर फरमायो अत्तर यानी सफाई सफाई निस्फ ईमान अत्तहुर शत्रुल ईमान सफाई ईमान जो हिस्सो तवा असा वाली दुनिया के अंदर ये चवनाऊ साईं हिन जा कपड़ा मेरा सफा ये 3 रंग टोपी पटको लीड़ा लीड़ा कपड़ा वरी एड़ा सफा जो धप कन चेसी पोतल बानो
यो पोतल बानो कोने जो सफाई न होजेस धप खई वनेस यो पोतल बानो ना पोतल बानो वाह जो पाक कपड़ा पाए मदीने जे मीर जी सुन्नत अदा करे खुशबू लगाए अतर लगाए या नबी जी सुन्नत तमा हिते नबी जी सुन्नत अदा कंदो खुदा जो कसम 100 शहीद जो सवाब मिली अतर अतर ये अतर वाला जलसे दे छोई ना दसा को कोई अतर वठे तो नबी जी सुन्नत अदा दे आए तो 3 रुपया शीशी 10 रुपया शीशी 20 रुपया हां नबी सही सुन्नत अदा थी विंदी सुन्नत समझी अतर लगाए सुन्नत समझी डंदन हणो डंदन ओ पेस्ट लंदा बुरश पेस्ट पर सुन्नत नबी सही डंदन यो सुन्नत समझी हण बात तुझे में खुशबू थींदी अमल नामे में 100 शहीद जो सवाब लिखी दी पर असा के सवाब जी जरूरत ही काने अल्लाह अकबर तवज्जो क्यों जे नबी साईं जे सुन्नत जे करे जे करे ट्री भरे त का वली गाल अच्छा जे करे बंदूक खणी को अचे होता कदे त 100 रुपए वालो कुकड़ भी कोई कराई दे हे त नबी साईं जी सुन्नत है चो सुभान अल्लाह चो इने कुरान के 20 में दियो छोरा निभागो सुन्नत अदा कंदा बे नंबर में आन फरमायो मां मोहम्मद करीम के हेरे रे तवज्जो क्यों मां मोहम्मद करीम के पांजू बीबियों प्यारियों बीबियों पांजू ता के आए बीबियों प्यारियों हन बीबियों माना घरवारियों तो सुभान अल्लाह ता के आए प्यारी मां जो मायने जो वाय जो कया तो शाम कह के मानी न अल्लाह सा हे माइन दे कावड़े बैठो नबी से घर में आया पान फरमायो आशा जी मुजा का उठी त अम्मा उठी पान फरमाए पानी तो मुखे प्यार चो न सुभान अल्लाह अम्मी आशा उठी मुझे साईं के पानी भरे नहीं साईं फरमाए आशा तू पी चई तवा चयो पान फरमाए अग में पी तू जी सही ना अग में तहां पियो साईं फरमाए मुझो हुक्म मा त आशा पी तो सुभान अल्लाह अम्मा पियण शुरू कयो जने अध पी तई साईं फरमाए आशा सब न पी जाए अध मां मोहम्मद ला बचाए जाए अम्मा दी फरमाए तुम साईं के दिनो पान फरमायो आशा बुधाए त केड़े पासे का चप रखी पीतो थई त मां मोहम्मद रबी पाजा चप मुबारक उते रखी पिया या शायद नबी जी सुन्नत अम्मा आशा जसा नबी जो प्यार साईं फरमायो त हिय केरो खणी ज़ाल खायो मुर्स करायो ज़ाल के पान फरमायो अल्लाह तो चवे दिसो केरो त ज़ाल मुर्स में प्यारा रब तो फरमाए हुन केरो हुन जे वात में विधो आ हुन जे वात में विधो आ रब तो फरमाए लिखो न नेकी सुभान अल्लाह न तो कल छो तो कुछ प्यार ना है कुछ है तो मौलवी हदीस तो वली तो बुधाए पर होते तो बाहे वञो काले अबा घर वाले ने 5 दिन सा प्यार कयो 5 दिन सा 5 दिन बीबिन सा प्यार कयो सो तो मदीने जे मीर के पंजू बीबियों प्यारियो ए हमरा कावड़ में तो जे हुआ बार खुश दरवाजो घर जो टपंदो तो मुंह ते 12 वजाई वो बेचारी मानी खणी रखन से ये हासकार खाई ए मानी कई थई एडो लूण अंधी ए कपड़ा धोता नहीं इस्त्री भी कान हेरी तेरी कावड़ सालते कंदो वो तो बेचारी चुप्पा शुक्र कयो जो ये मायूं असा के मानी पचाए थियूं जन लटा धोई थियूं जन आ मां असा जे बच्चन के खीर प्यारन थियूं या उन जी मेहरबानी आ पुछो आलम हाली जी सर जे आलम खानी पुछो ये सब इस तरह बुजुर्ग बैठान पुछो ने या उन जी मेहरबानी आ जे नक मानी पचाए जनी त उन दे कोई भी कानून हाने पचा दी लो हाने पचा दी लो तंजे करे मां तवा के अर्ज तो कया त पंजे बीबी सा प्यार कयो पंजे घरवारन सा प्यार कयो वले नफ्सिका अलैका हक्कुन वले ज़ौजिका अलैका हक्कुन एकड़ी माई आई साहबिया जैसे मुजो मुर्स सजी रात एरो सुबिया सजी रात नफल दी जो माना इशारो करे वई साईं जन तो हकीम है ना साईं ने समझिया माना माई चो तो हेरे घर अचे ही कोन
सूफी एडो आ सॼी रात नफल ॾींहं जो रोज़ो साईं रे अचे ई कोन थो साईं फरमाए पुट हेॾे आ मां मोहम्मद भी नमाज भी पढ़ंदो आ मां मोहम्मद रोज़ा भी रखंदो आ पाण फरमाए मां पंहिंजे बीबियुनि ॾे बि वेंदो आहियां हिक रात हुन ॾे हिक रात हुन ॾे हिक रात हुन ॾे पाण फरमाए तुंहिंजो नफ्स जो भी तो ते हक़ आ निंड भी कर वरी पंहिंजी घरवारीअ जो भी हक़ अदा कर लगी हुंदसि न तक जेको पराई ज़ाइफा के तकीदो क़यामत वारे ॾिहाड़े जहन्नम मां सलायूं तपाए अखियुनि में पाराई वेंदो हिकिड़ी जमात दई जमीअत उलमा इस्लाम उलमा देवबंद जा पीर जंहिंजे दरगाहुनि ते औरतूं जेकर ईंदियूं बि त बा पर्दा ईंदियूं बेपर्दा न ईंदियूं अदब ऐं एहतराम हिते आहे त इन्हनि आलिमनि सां ताल्लुक़ क़ाइमु कर जेके तोखे इज़त बि सेखारनि हया बि सेखारनि अदब बि सेखारनि अख़लाक बि सेखारनि तोखे ख़बर आहे हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि असांजा वॾा साईं मुर्शिदा उन्होंने बेनज़ीर साहब न्यापो मोकिलियो से मां ॿाहिरि ईंदसि साईं फरमायो अचे त भली पर्दे में अचिजा मां कोन मिलंदो मां मुंहिंजे घर अच जेको मसलो अथई मुंहिंजे घरवारी खे ॿुधाए उहा मूंखे ॿुधाईंदी पोइ न आई वीचारी सम्झंदे साईं न मिलंदो वरी पासो हूअ वरिती हा जो फोटू बि अची विया न वली उहो आहे पहिरियों अल्लाह जो वली उहो थींदो आहे जंहिंजे अखि में हया वली उहा जेको सिधो रस्तो ॾेखारे वली उहा जीअं कामिल वली हुयो मुंहिंजो साईं हमादुल्लाह रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो बुजुर्ग आयो मुरीद चई मां झंग में वयमि मूंखे हीअं एॾी बला एॾी आई जो मां उते दाहूं कयूं वारो कर मुंहिंजा मुर्शिद हमादुल्लाह वारो कर मां मरी वियुसि हिन बला हमलो कयो आहे साईं देरि न थी वई उते तव्हां आयो बला तव्हांखे ॾिसी भॼी वई तव्हां बला खे मारियो ॿियो को हुजे या चवे हा पुट पर मुझे मुर्शिद रहमतुल्लाह फरमाया पुट असां त मस्जिद खां ॿाहिरि निकिता ई न चओ सुभान अल्लाह जे हुजे ॿियो चवे पुट पोइ हिते त जंग में पर तुंहिंजे बच्चनि जी बि हिफ़ाज़त असांजी आवाज़ अहिड़नि मुर्शिदनि जे कढ न लॻ जेके तोखे नाहक ॾे वठी वञनि अहिड़नि मुर्शिदनि जे कढ लॻ जेके तोखे हक़ जो रस्तो ॾेखारे मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो वन्निसा मूंखे पंहिंजूं बीबियूं प्यारियूं हन वजुइलत कुर्रतु आइनी फिस्सलात मदीने जे मीर फरमायो नमाज मां मोहम्मद करीम जे अखियुनि जी ठोर नमाज पढ़ंदो मां मोहम्मद करीम जूं अखियूं मुबारक चरी पवंदियूं अल्लाह फरमाए तो इन्ना आतैना कल कौसर ओ मुंहिंजा महबूब असां तोखे कौसर अता कयो क़यामत वारे ॾियारे मुंहिंजे मिठड़े मोहम्मद करीम खे अल्लाह हौज़े कौसर अता कंदो जंहिंजी पार जन्नत में हूंदी जंहिंजो किनारो महशर जे मैदान में हूंदो मां मोहम्मद विच ते वेठो हूंदो हेॾो अबू बकर हेॾा उमर हेॾा उस्मान हेॾा अली वेठा हूंदा अबू बकर भरींदो ॾींदो ईंदो उमर उस्मान अली मां मोहम्मद विच ते वेठो हूंदुमि पंहिंजनि खे सुञाणींदुमि हेॾे अचो पुट हेॾे अचो ओ मोहम्मद हेॾे साहबी चवंदा साईं आख़िरी ॻाल्हियूं अथव तो जॻो साहबी चवंदा साईं तव्हां पंहिंजी उम्मत खे सुञाणींदव सोने फरमायो मुंहिंजा उम्मती परे खां पतरा हूंदा चओ न सुभान अल्लाह मुंहिंजा उम्मती साईं कीअं मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया हिक रिवायत में आयो आहे फरमायो मां मोहम्मद करीम जे उम्मतिन जूं ॾाढ़ियूं टिकियूं हूंदियूं मुछां कतरल हूंदियूं मुंहिंजे उम्मतुनि जा चेहरा वुज़ू वारा ईअं चिमकंदा जीअं चोॾींहं जो चंड थो चिमके चेहरा चमकंदा चंड वांगुरु मां मोहम्मद रबी पंहिंजे हथनि मुबारकनि सां हौज़े कौसर जो जाम प्याली प्यारी न वेंदुमि पुट वञी बीहो बीहंदा वेंदा सिधो नेज़े ते ज़मीन ट्रामेंदी 50,000 साल जो ॾींहुं हूंदो भली बीठो हुजो जन्नत में दाख़िल ताईं उञ न लॻंदी अदा उञ छो लॻे उन प्याले खे त हथड़ा मिठड़े मोहम्मद करीम साईं जा लॻंदा तव्हां कहिड़ा था चओ त साईं जे हौज़े कौसर जो जाम मिले कहिड़ा था चओ माशाअल्लाह
वो जो माता ने मेड़ खणी आयो हां माता ने मेड़ खणी आयो त सब नमाजी थी नमाज वडो एडो अमला जो जिब्रील रोजे जो हुकुम जिब्रील हज जो हुकुम जिब्रील ज़कात जो हुकुम जिब्रील नमाज एडी अहम ही जो मथे घुराए सतन आसमान का मथे घुराए पंज हथन साने सुना ही तू खणी वने ही वडो अमल बेनमाजी कब्र में उथंदो अला सूरतुल खनाज़ीर शक्ल सूर जी मां नथो चा खुदा जो कसम मुके हक ना है चवण ओ साईं तो चे मदीने साईं फरमायो नमाजी माण्हू उथंदो तो चोॾींहं जे चंड वांगुरु पियो चिमकंदो जेको इशा जी नमाज पढ़ी सुम्हंदो उन जे निंड में अल्लाह सुकून ॾींदो जेको पुछे सही बरकत काॾों पवई नमाज जो कोने जेको सुबह जी नमाज पढ़ंदो उन जे चेहरे में नूर ईंदो नूर जेको ज़ोर जी नमाज पढ़ंदो रिज़्क़ में बरकत पवंदो चेहरे में नूर सुबह जी नमाज पढ़ण सां हिकिड़े माण्हू ॿुधो वाइज़ ज़ाल खे चई ॿियूं नमाज़ूं पढ़ा न पढ़ा पर सुबह जी ज़रूर पढ़ा छो चई चेहरे में नूर ईंदो मुला वाइज़ कयो रात जो वाइज़ ॿुधाई सुबह जो ज़ाल खे चई उथार जाए हुन उथारे सां धरा जो उथी आदान मुले ॾिनी आहे सियारो हुजे जनवरी जो महीनो चई पानी थधो थी ॾाढो चई मुला तयम बि त ॿुधाईंदा तयम ॿुधाईंदा चई तयम आहे छा आहे चई हीअं चवंदा आहिनि त भित ते हथणो पोइ मुंहं खे बि हणो बाहुनि खे वज़ू थी हिनखे थधो पाणी हिनखे नमाज़ पढ़ी सुबुह जी चेहरे में नूर आणोसि हीअं परे सवड़ करे ॿई हथ ऐं भित में न ॼाण त जोण से मानी पचाए तो ई को हुते टंगो ॿई हथ तए में हणी वरी मुंहं ते बि हयईं हेॾो होॾो नमाज़ पढ़ी वरी सलाम फिरे ज़ाल खे चई मुले राति वाइज़ कयो आहे मौलवी सचा ॾिसो चेहरे में नूर आहे हुन सां वरी बिजली कान्हे हीअ पीली ॿार जो ॾिठो चई हिन मोए जो त मुंहुं अलाए कीअं आहे ॾिसी चई मुआ तकिड़ो वञ चई छो चई मुला साईं हिते हूंदी पुछेसि त साईं नूर जो रंग त ॿुधाए न अछो आहे या कारो माईअ बि सम्झो त जे कारो आहे त वाकई असर हिते थियो पर न ॼाण त तओ अहिड़ो टको पिया बो कारो हेॾो कयो अथई चओ अल्लाह खे राज़ी करण जे लाइ नमाज़ पढ़ंदासीं चओ करबला वारे जवान जानियूं ॾिनियूं बच्चा ॾिना औलाद ॾिनी पर चई त मां नमाज़ न छॾींदुसि जानियूं बच्चा ॾिनई मुंहिंजा मोहतरम दोस्तो बसि अॼोके वाइज़ में मां दुआ थो कयां तव्हांखे मां अर्ज़ थो कयां तव्हांखे त सभु नमाज़ी थी वञो बेनमाज़ी निमाज़ी थियो वामुर अहलक बिस्सलात हो मुंहिंजा महबूबा पंहिंजे आला खे नमाज़ पढ़ाए बाक़ी ला नसलुक रिज़्क़ असां रिज़्क़ जो सुवाल नथा कयूं रिज़्क़ जो सामिन त मां अल्लाह आहियां कुतन के दे तो तोखे असांखे न ॾींदो चओ रिज़्क़ में नमाज़ पढ़ण सां रिज़्क़ में बरकत मिलंदी पढ़ंदो मस्जिद खे आबाद कयो मां दुआ थो कयां अल्लाह ताला हिन ॻोठ खे आबाद करे ही वॾे ॻोठ वारा हिन नंढड़े ॻोठ में मुजाहिद माण्हू आहिनि आशिक़े रसूल ये आशिक़े रसूल चए मोहम्मद मुस्तफ़ा जे शान में ही जलसो करायो आहे ये ॾींहं बि अहिड़ा बरकत वारा ॾींहं अथव एॾी बरकत वारा फरमाए जेको हिननि ॾींहंनि में रोज़ो रखंदो हिकु रोज़े जो सवाबु साल जो ॿ रोज़ा रख 2 साल जेको हिननि ॾींहंनि में कंहिं ग़रीब मिस्कीन खे ख़ैरात थो ॾे ॼण नबी ने वलियनि खे ॾिने हिननि ॾींहंनि में जेको कंहिंखां पुछण वियो मरीज़ खां ॼण वलियनि खां पुछण वियो हिननि ॾींहंनि में जेको जनाज़े जे कढ वियो ॼण शहीद जे जनाज़े सां वियो एॾी बरकत वारा ॾियारा अथव कुर्बानी वारा ॾियारा कुर्बानी ते बि आलिम वाइज़ करे विया आहिनि मां दुआ थो कयां अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे हिन क़ुर पाक जे मथां अमल करण तौफ़ीक़ अता फरमाए उलमा सां ताल्लुक़ क़ाइमु कयो ही जमीअत उलमा इस्लाम जो इजलास हुयो उमूमी इजलास हुन में ही जलसो तब्दील थी वियो आहे ही साईं मोहम्मद तय्यब साहब ऐं साईं हितां जे जनरल सेक्रेटरी अमीर साहबनि जी इहा महिनत आहे हिन दोस्तनि जी ॻोठ वारनि जी महिनत आहे असांजे हिन कारी साहब जी महिनत आहे मां सभिनी खे दुआ थो कयां अर्ज़ थो कयां तव्हांखे सभु निमाज़ी पढ़ो ऐं मां तव्हां सभिनी जे लाइ दुआ कई थो वञा त अल्लाह ताला नंढनि वॾनि पकनि पोरनि अमलनि न्याणियुनि भेनरुनि खे निमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमाए ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात